नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे दादू में ख़बर ॾींदा हलूं त दादू ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि में अॼु ॿिए ॾींहुं बि तमामु तेज़ बरसात हिकु दफ़ो ॿीहर बरसात हली रही है, जंहिं खैरपुर नाथन शाह, महर, सीता रोड, फुलजी, प्यारो ऐं आसपास जे इलाइक़नि में तेज़ हवाउनि सां गॾु बरसात जारी है। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे सीता रोड में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर वहीद अली अब्बासी पंहिंजी रिपोर्ट में। जी बिल्कुलु, जीअं अवांखे ॿुधाईंदा हलूं, दादू ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि में अॼु ॿिए ॾींहुं बि तमामु तेज़ बरसात हिकु दफ़ो ॿीहर जारी आहे, जंहिंमें खैरपुर नाथन शाह, मेहर, सीता रोड, फुलजी स्टेशन, प्यारो स्टेशन ऐं आसपास जे इलाइक़नि में तेज़ हवा सां गॾु बरसात जारी आहे। थधि में इज़ाफ़ो थियण ते रहवासी घरनि ताईं महदूद, कारोबार ठप बंदि। बरसात शुरू थींदे ई बिजली गाइब थी वई। शहरन जे मुख़्तलिफ़ रस्तनि ते पाणी जा ढेर बीठल, अवाम सख़्त परेशानियुनि के मुंह ॾियण लॻो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।